अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुछ ॾेई वेंदासीं। खाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोपोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख्सियत ऐं फ़न। किस्त 13। कोता मार्ग पिथूं पेर, इमदाद हुसैनी। कविता मार्ग ते पिथूं पेरनि सां हलंदे, रिंदनि मथे हथु हाणा पेर छॾींदे तनवीर गच दग लताड़े आयो आहे। जोत जलंदी रही, शहर खां अञा बि जाॻंदा रहो ताईं उन जी ऊंदाईअ खां रोशनीअ ॾांहुं वारे सफ़र में जॾहिं त तनवीर जा केतिरा ई साथारी या त मोटी विया आहिनि या माॻही दग ई भुलिजी विया आहिनि। तॾहिं तनवीर न रुॻो अञा थको न आहे, पर विख वधाए रखण वारो उत्साह भरियो लहजो खणी आयो आहे ऐं उहा उत्साहक धारा रॻूं थियूं रबाब ऐं शहर खां वेंदे सिज तरीअ हेठां ताईं फहिलिजी पई आहे। उन्हीअ खां वर्जा मक़सदु मूर कोन्हे, छाकाणि त नई लोक क्लासिकल युग में उहा ई उत्साहक धारा धुकींदी वही रही आहे। तनवीर रिवायती वर्जा खां पाण वांझल रखियो आहे। तनवीर जी शाइरी उन जे बंदि कमरे जी शाइरी नाहे, जंहिंमें कोरीअड़नि पंहिंजा ॼार उणे छॾिया आहिनि, कंहिं मौज़ूअ जे मख झटण जे ओसीड़े में आहिनि। तनवीर जी शाइरी खुलियल मैदाननि जी शाइरी आहे, नियारनि पंध ऐं पेचरनि जी शाइरी आहे। लताड़ियल रस्तनि ते पेर धरण जो हू कॾहिं बि काहिल नाहे रहियो। जन ते कोई पेर नाहे, से ई मुंहिंजा चारा आहिनि। सिफ़ो 95। राई खे रत सां रंगे खोंबे करण जो साहस अञा मंझसि विसाणो नाहे। उञ खणी अॻिते हलबो, रुञ भली पई ॾिए दलबो, हलणो आहे हेकांदो, रण में कहिड़ो मांझांदो। सिफ़ो 67। तनवीर जी शाइरी ॿेलायनि सां उहो ॿोल आहे जंहिंखे पारण कारण समूरा डप वहम ऐं विसविसा भोर भोर आहिनि। आला मक़सद खे माण लाइ हू कंहिंसां बि किथे बि कॾहिं बि ठाह करण लाइ तयारु न आहे। ॾाढ ऐं ॾहकाव खे हिन दौर में जॾहिं त बूथनि ते बूथाड़ा चढ़ियल आहिनि, तॾहिं तनवीर कलम जो सेल ऐं सत क़ाइमु रखियो आहे ऐं उहो को मामूली कारनामो कोन्हे। हू कंहिं मसलत ख़ातिर कलम खे मेज़ जे खाने में बंदि करे उनखे तालो ॾेई कुंजी समुंड में नथो उछले, पर हू कलम खे इल्मु बणाए सभिनी फुरियल ऐं दबड़ाटियल माण्हुनि जे सिरनि जे मथां ताणे थो छॾे। इल्मु आहे जंहिं हेठि ईसियल दॿायल धुतारियल धिकारियल अची नेठि मिणंदा, उन्हनि जे उमीदुनि जा गुल नेठि टिड़ंदा। असांखे कलम जो कसम आहे, असांजो कलम मुहतरम आहे, असांजो कलम हिकु अलम आहे। सिफ़ो 73। तनवीर सैडिस नाहे, न ई हू सेल्फ इम्पोज्ड पीड़ाऊं पढ़ंदड़नि ते मढ़े थो, न ई हू छिड़ विछड़ हुजूमनि जे वात में खोखले नारेबाज़ीअ जी ओत थो घुते। तनवीर पंहिंजे लफ़्ज़ लफ़्ज़ खे खरो ऐं सचो आहे। तनवीर जे अंदर मां शहर ईअं फुटी थो निकिरे जीअं थणनि मां थञ जो गूहो अछो उजरो ऐं मुक़दस। ॼण त ॾींहों को खुलियो, ॼण फुटी कंहिं मुंहुं कढियो। तनवीर सुरनि ऐं रंगनि जो कोरी आहे। हिन जा सुर धीमा ज़रूर आहिनि, पर टुटल किथे बि न आहिनि। तनवीर जा सुर सिट जी सिरीअ में पोतल आहिनि ऐं उन्हनि में अझल रवानी आहे। अधु ऊंदाही अधु सोजरो, धीमा धीमा साज़, अधु चुप अधु आवाज़, तनवीर वटि पोपटनि जे परनि जा रंग आहिनि। शेर लिखां थो ॼण मां को पोपट पकड़ियां थो। तनवीर जी शाइरीअ में हाइड्रो रंग उदासी ज़रूर आहे, पर कारो निराशाई रंग हुन वटि किथे बि कोन्हे। कीॾारे में बि न वटसि, घूर अंधेरनि में बि विज जा वराका आहिनि। झरकियो अहिड़ी रीत, ऊंदहि में ॼण का खिमण मुंहिंजो रोशन गीत। तनवीर जा चारा बबुर जे बूर सां छायल ज़रूर आहिनि, पर उहा माग ॾांहुं वेंदड़ वाट ई त आहे। छणियो बबुर जो बूर चारो पीलो थी वियो।
वञणू पोइ बि दूर। सिफ़ो 76। ॾींहं राति जे विच ते हिकु लीक आहे, शाम हरू भरू बि मन में उदासी भरे वेंदड़। सिफ़ो 19 जी रचना अक्स में बि शाम जे तारे जो उभरणु उदासीअ खे झपको करियो छॾे ऐं समूरो ध्यानु ॻोठाणे शाम जे मधुर रंग अक्स ॾांहुं छिकिजी थो वञे। ॻाढ़ाण वणनि ते चांहि आहे, हू शाम जो तारो निकितो आहे ऐं ॿारनि रांदि फिटाई आहे। उन रचना में तनवीर कारीगिरीअ ऐं महारत सां मदर रंग जोत अक्सनि खे झटियो आहे। शफ़क़ रंग दज़ धनारनि जे झूंगार टलियुनि जो संगीत सभु अलॻि अलॻि हूंदे बि पाण में रलमिल था भासजनि ऐं रंग सुर ऐं रोशनीअ जी उणत जे तसलसल सां तासुर जी वहदत क़ाइमु थींदी वञे। कांडियूं काठियूं चुल्ह मंझि ॿरनि ऐं तओ उन्हीअ ते खिले पियो के कूमल हथ घड़नि मानी ऐं चूड़ियूं छणकनि छन छन छन। हिते हिकु ॻाल्हि चिटी करे छॾियां त तनवीर खे सुरीले शाइर लिरिकल पोएट सरणक मां सगुन आहे, सगुन आहूजा जी उहा मुराद बिन यकीने त को तनवीर जी शाइरीअ में सुर माना ते छांइजी विया आहिनि ऐं माना पस मंज़र में हली वई आहे। नई शाइरीअ जी सतरंगी सुर रेखा में तनवीर जो कहिड़ो ऐं केतिरो रंग आहे उहो त हिकु अलॻि मौज़ू थी सघे थो, पर सगन आहूजा तनवीर जी शाइरीअ जे हिकु अहम गुण ॾांहुं असांजो ध्यानु छिकायो आहे। दरअसल उहो सिंधी ॿोलीअ जो गुण आहे ऐं उहो गुण आहे ॿोलीअ जे सुरलता मधर मधर हुई सात ईअं ॼण केई साज़ छिड़िया तोसां नीअं थिया। तनवीर ॾाढीअ साञा सां संगीतमय लफ़्ज़नि खे लड़ीअ में पोतो आहे, पर उहे मुखियल चखियल या रेडीमेड हरगिज़ न आहिनि। नई तनवीर उन्हनि खे ठहियल ठुकियल घाड़ेटनि फॉर्म्स में फिट करण जी कोशिशि कई आहे या कंहिं वाचूड़े खे पंहिंजी मुठ में बंदि करियां थो शेर लिखां थो। तनवीर खे पढ़ण सां उहो वेसाह थो जाॻे त लफ़्ज़ खे जेकॾहिं मन जी सचाइनि सां छुइजे त उहो सुर बणिजी सघे थो। वक़्त जे लहरनि ते हर जुग में लुणंदी आहे लात, असां लाइ मौत न आहे मात। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोड़नि साण ॻड़ियूं, अखिड़ियूं कीअं अड़ियूं। हिकु वॾे शाइर जी हैसियत में ॿोलीअ जे उन ई गुण सां तनवीर जी ॼाण सुञाण तमामु गहरी ऐं पुराणी आहे, पर हू उनखे हिकु हथियार तौरु कत माणे थो। चिलकंदड़ खोखलनि लफ़्ज़नि जी मेड़ कठे करण में हिन जो को बि चाह न आहे। तनवीर वटि ॿोलीअ जी अहमियत सिर्फ़ु हिकु वाट हिकु वसीले वारी आहे ऐं बसि उन जी काराइती बामक़सद वाइपे जी अहमियत खां तनवीर पूरी रीति बाख़बर आहे। जिते गिणूं उते आहे घेड़, जितां वञूं उते आहे वाट, जिते ॿरूं उते आहे लाट, हर कंहिं बन में पंहिंजी बोई छुली पवे थी छपरे छाट। तनवीर जी शाइरीअ में सुर ऐं माना हिक ॿिए में लेन थी था वञनि। लोक क्लासिकल शाइरीअ जी गहरी अभ्यास कला जी बुनियादी कारिया सां सचे रहण ऐं तजुर्बे जी लगातार जोखम खणण सां ई उहो कारनामो सरअंजाम ॾेई सघिजे थो। ॾिसी मिटीअ जो मान फलक हैरान थियो, ताराज़ीअ जे हिकिड़े पड़ में विझजनि ॿई जहान, ॻरो इंसान थियो। तनवीर खे असीं इंसानी अज़मतुनि जो शाइर चई सघूं था। हिन जे अंदर में इंसान ज़ात लाइ चाह जो अथाह सागर आहे। पाण त प्यार वंडींदा आहियूं, वक़्त जे लहर ते लुणंदड़ कख पन न आहे, पर हू वक़्त जे लहर ते हिकु अमरलात परवाह करणु थो चाहे। ईअं हुन हर जुग में कयो आहे, काल बि हुन ईअं ई कयो हो ऐं अॼु बि हू साॻे उत्साह सां उन ई अमर लात सर्जण जा जतन कंदे सुभाणे जे निराड़ ते का अमर रेख उकेरण थो चाहे। मुस्तक़बिल जो कातिब आहियां, मुंहिंजे हथ में लोह कलम आहे, पर काल ऐं अॼु फ़र्क़ु आहे। काल लिखियो मंझि ललाट हो, अॼु जो मसीह, अॼु जो सुकरात पंहिंजो मुक़दर पंहिंजे हथ सां लिखी रहियो आहे। सच जे मां रखण लाइ काल हू मंसूर जे रूप में सूर्य चढ़ियो हो, ईसा बणिजी सलेब ते लड़कियो हो, सुकरात जे हिसे में वेह वटो आयो हो, होशूअ छातीअ ते गोली खाधी हुई,
पर उहा काल्ह जी कथा आहे। ऐं अॼु मूं हथ में बंदूक खईं आहे, मुंहिंजी झोलीअ में ई बम आहे। हाणे आउं न सूलीअ चढ़ंदुसि, हाणे तुंहिंजो वारो आहे। आसमानी सहीफ़नि जो नुज़ूल हाणे नाहे थियणो, न ई मलाइक हेठि लहंदा, को बि नबी न ईंदो। इंसान खे पाण पंहिंजो मसीहा थियणो पवंदो ऐं पंहिंजे ॾुखनि जो दारू करणो पवंदो। उन सच में अटल ईमान हूंदे तनवीर जॾहिं माण्हूअ खे एॾो निबल ऐं वेसा वसोड़ियल वहमन ऐं विसविसन जे ॼार में चौखंबो ॿधल ॾिसे थो, तॾहिं हिकु ख़ालिक जो पंहिंजी तख़लीक़ लाइ ॾुख जागी थो पवे। मूं तोखे हथ ॾिना उन लाइ त कमु करीं, ऐं तूं उन्हनि हथनि खे घड़ीअ घड़ीअ ऐं हर वेले दुआ जे लाइ खणी। जंग इंसान जो इंसान हथां वॾी पैमाने क़त्ल आम जो ॿियो नालो, पोइ चाहे उहा कहिड़े बि मक़सद नाले में लड़ी वई हुजे। इंसान जेको ख़लकणहार जी सभ खां आला तख़लीक़ आहे, सिफ़ो 109 110 वारी रचना उन जे मौत जो आफ़ाक़ी नोहो आहे। मात थियासीं तूं ऐं मां, मात थी इंसानियत, सिर झुकाए शर्म खां बीठी आ रहमानियत। केॾारो केॾारे जी रत रेखा खे तनवीर हाणोके युग ताईं खणी आयो आहे। शहर में छपियल केॾारो 4 मार्च जे जोधनि खे सलाम हो। सिज तरीअ हेठां में छपियल केॾारे जो दास्तान टियों सिंधा लाजीअ जे सरण वारे सान्हे बाबति आहे। विसालो सड़ंदो ॾिसी मुर्कियो भिट जो घोट, सड़ी न सघंदी सिंधड़ी चढ़ंदी वेंदी चोट, गभरू ॻाढ़ा घोट जंहिं लाइ सिर सदके कंदा। उन जे सान्हे खां पोइ सॼी सिंध जागी पई हुई ऐं उन सुजागीअ सिंधी क़ौम में पंहिंजे इल्म ऐं अदब ॿोलीअ ऐं सभ्यता जे बचाव लाइ पाण अर्पण वारो जज़्बो पैदा कयो। शोला शोला चौतरफ़ रोशन थी वई राह, मच ॿरे ऐं मुर्के सिंध। 4 मार्च जे युद्ध वांगुरु सिंधा लाजीअ जो सान्हो बि असांजे अखियुनि आॾो थी गुज़रियो आहे। ॿियो इतिहास जूं 2 अहम कड़ियूं ज़ंजीर न बणिजी सघियूं त उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। केॾारे जो दास्तान चोथों शहीद अब्दुल रज़ाक सूमरे जी अक़ीदत में चयल आहे, जंहिंजो खून लय मिटी कयो वियो, पर उन शहीद जे रेटे रत सुगंध अमर आहे। सिर घोरियो जंहिं सिंध तां मरी न सघंदो सो, बंदि कमरे जी घट ॿूसट में जंहिंमें ॿार मुतहरिक ॾेख ओलाही शीशे मां ॾिसी त सघजनि था, सवाइ सिज उभरण जे ऐं ॿाहिरि रंग आहिनि बिना ख़ुशबू जे, टारियुनि ते टप टप कंदड़ पखेड़नि जी लात शीशे खे ओरांगे नथी सघे। तनवीर खे पढ़ंदे ईअं भासियो ॼण हवा जो सुगंधत ताज़ो झूठो ताड़ियूं ताक भञी तन मन महकाए वियो हुजे। ओचितो कंहिं हरकती छोकर खणी पथर आयूं, शीशो भॼी पियो, ख़ुशबू अंदरि धुके वई। सिज तरीअ हेठां जे पहिरें छापे जो महाक,